शॉट गार्ड। शहीद भाई को एजाज़ सलाम दी जाएगी। जनो सलाम सलाम। भाग भाग। खबर शामिल कंदासीं लालू रैंक वारा थाणे जो पुलिस एहलकार वारा थाणे जी पुलिस चौकी ते रात वारी ड्यूटी करे लालू रैंक अचण दौरान जानण वा लॻ पुनल बुलेदी पिकट ते हथियार बंदना हथां शहीद थियल गुलाम नबी तुनियो जी जनाज़े निमाज़ लालू रैंक शहर जी ईदगाह में अदा कई वई, जंहिंमें डीजी रेंजर्स लारकाणो, डीसी कंबर शहदाद कोट जावेद नबी खोसो, एसएसपी कंबर शहदाद कोट समी नूर चन्ना, डीएसपी लारकाणो सरफराज पेचू ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि सिपाहियुनि समेत लालू रैंक शहर जे सियासी समाजी अॻवाननि धुरिन सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते शहीद पुलिस एहलकार खे गार्ड हवानर ॾिनो वियो ऐं सरकारी एज़ाज़ सां ऐं सवें आलीन अखियुनि सां लालू रैंक में संदसि अबाणे कब्रिस्तान में मिटी माहौल कयो वियो। उन मौक़े ते एसएसपी कंबर शहदाद कोट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवान गुलाम नबी तुनियो वारे थाने ते पोस्टेड हो इन जी ड्यूटी मास्टर लाड़े चेक पोस्ट जी तमाम बहादुरी सां हमेशा पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾिनी आहे। बहादुर सिपाहियुनि में हिन नालो हमेशह खयो वेंदो हो। कल्ह दौरान कुझु ॻारनि सां मुक़ाबिलो थियो जंहिंमें हिन बहादुरी सां विड़ियो पंहिंजी जान जो नज़रानो पेश कई, जंहिंजी असां FIR दर्ज कई आहे। तफ़्तीश जारी आहे हुन में। फ़िलहाल ॾोहारी नामालूम आहिनि, इंशाअल्लाह जल्द असां हिननि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदासीं। साईं का गिरफ़्तारी अमल में आई है ये हाणे फ़िलहाल न असांजी तफ़्तीश जारी आहे, रेड वग़ैरह कयूं पिया, इंशाअल्लाह जल्द प्रोग्रेस मिलंदी।